यो लगाइण खां अॻु में इहो सोचणु खपे त जिते तस्वीर हूंदी आहे उते ख़ुदा जी रहमत जा फ़रिश्ता न ईंदा आहिनि। मस्जिद में अहिड़ो गाडर या अहिड़ो टीयर न लॻाइजे जिते इहे तस्वीरूं हुजनि। हाणे उहो ईअं जो इमाम जे या जमायती जे साम्हूं हुजे या साॼे हुजे या खॿे हुजे त निमाज़ मकरूह थींदी आहे। जेकॾहिं मथां आहे या पेरनि जे हेठां आहे, ज़िलत सां पियल आहे या पुठी जे पोयूं तस्वीर आहे त निमाज़ थी वेंदी। छत में लॻल निमाज़ थी वेंदी। फर्ज़ में इमाम समी अल्लाहु लिमन हमिद चवंदो, जमायती रब्बना वलकल हम्द चवंदो। बाक़ी अकेले निमाज़ पढ़ण में माण्हू ॿई चवंदो, को फ़र्ज़ पढ़े थो या सुन्नत पढ़े थो या मुस्तहब थो पढ़े, जहिड़ी बि निमाज़ पढ़े थो उन में ॿई चवंदो। जेकॾहिं अहिड़ी सूरत थिए जो उनखे अहिड़ा पिलर ठाहे, कबरूं हेठि पंहिंजी जाइ ते हुजनि, मथो मस्जिद ठाहे छॾे, थी सघे ब्लेड न हणिजे। नाबालिग जी इमामत जायज़ कोन्हे। जी शीशे जे अॻियां जिते माण्हू जो पंहिंजो फोटो साम्हूं नज़र थो अचे उते निमाज़ कोन पढ़बी, पासे सां भली पढ़ी सघे थो। जी टाइम अंदर इत्मीनान सां पढ़े, जीअं मिसलन टे भेरा सजदे में सुभान रब्बियल आला, सुभान रब्बियल आला, सुभान रब्बियल आला, इत्मीनान सां पढ़ी। रुकू में सुभान रब्बियल अज़ीम, सुभान रब्बियल अज़ीम, सुभान रब्बियल अज़ीम, रुकन पंहिंजे जाइ ते ठाहे ठाहे इत्मीनान सां पढ़े। पोइ 5 मिंट लॻनि, 10 मिंट लॻनि। हाणे इन में टाइम जो तायुन माण्हू नथो करे सघे, छो त हिकिड़ा माण्हू मरीज़ आहिनि, पोड़ा आहिनि, ज़ईफ़ आहिनि, हिकिड़ा माण्हू जेके आहिनि से ताज़ा तकड़ा आहिनि, हर कंहिंजे उथण वेहण जी रफ़्तार जो अंदाज़ पंहिंजो आहे। असुल बुनियादी ॻाल्हि आहे इत्मीनान। पोइ जंहिं तरह सां इत्मीनान थिए थो उन तरह सां निमाज़ पढ़िजे। बाक़ी हाणे 5 मिंट या 10 मिंट लॻनि या 20 मिंट इहो तायुन करे नथो सघे, इहो ठीकु न आहे। ठीकु न आहे अहिड़ी मस्जिद ठाहिण, इहा क़ब्रिस्तान जी बेहुरमती आहे। जेकॾहिं मुसाफ़िर माण्हू पंहिंजे ॻोठ में अची वियो, गाॾी तां लथो, पाणी पीतई, कंहिंसां मिलियो, कचहरी कयईं त उनजो सफ़र टुटी वियो। पर मुसाफ़िर माण्हू पंहिंजे ई शहर में आयो, न गाॾी तो लथो, न कंहिंसां मिलियो, न ॻाल्हायईं, वरी उतो ई हलियो वियो त इन जो सफ़र लाॻी थो बरक़रार आहे। पीउ या ॾाॾो विझे त थी सघे थो।